मलीर जो इलाइक़ो आहे दरसानो चन्नो। हिते साईं हज़रत बाबा यूसुफ शाह जे मेले जो बादशाह अमीनाणी जे मेले जो इफ़्तिताह थियो आहे ऐं आउं हर साल हिते इन मेले में ईंदो आहियां। सिंध दरअसल सूफ़ियनि जी सरज़मीन आहे ऐं सिंध में जेके बि सूफ़ियूं आहिनि उन्हनि सूफ़ी आयल आहिनि उन्हनि सभिनी जा सालाना मेला थींदा आहिनि। उन सिलसिले जो इहो कड़ी आहे ऐं इन्हनि मेलनि जी वसीले हिते जे इलाइक़े जी माण्हुनि खे हिक ॿिए सां मिलण जो मौक़ो मिले थो, गॾिजण जो मौक़ो मिले थो। इन खां अलावा हिते आम सस्ता बाज़ार लॻंदा आहिनि जंहिंमां माण्हू ख़रीदारी कंदा आहिनि। हिन महांगाई जे दौर में, हिन घुटनि जे दौर में, हिन कसम परस्ती जे दौर में आउं सम्झां थो अहिड़नि मेलनि में माण्हुनि खे हिक ॿिए सां पंहिंजा ख़्यालात वंडण जा, हिक ॿिए सां मिलण जा मौक़ा मिलनि था ऐं इहे सिंध जी हिकिड़ा ज़बरदस्त आउं सम्झां थो रवायत आहे जेका सूफ़ियनि जी सिंध जेका सरज़मीन आहे उन रवायत खे बरक़रार रखंदे हिते हिन दरगाह जा बि मुंतज़िमीन हर साल जीअं हिन साल बि हिन मेले जो शानदार ऐं भरपूर आगाज़ कयो आहे ऐं आउं दुआगो आहियां हिते जी माण्हुनि जे लाइ। मेले में मलाकड़ो बि थींदो आहे, रांदियुनि जा मुक़ाबला बि थींदा आहिनि ऐं जेके इलाइक़े जा जेके रांदीगर आहिनि उनमें भरपूर तरीक़े सां हिसा वठंदा आहिनि। हिकिड़ो तरीक़े सां ॿारनि खे, नौजवाननि खे ऐं बुज़ुर्गनि खे न सिर्फ़ु गॾिजण जो बल्कि विंदर करण जो बि मौक़ो मिले थो ऐं आउं सम्झां थो इहा सिंध जी तमामु बहितरीनु रवायत आहे। इन्हनि मेड़नि में माण्हुनि जी गॾिजाणी थींदी आहे ऐं हिननि मेड़नि जे वसीले हिकिड़ो जेको इल्म जो ख़ज़ानो जेके बुज़ुर्गनि सूफ़ियनि आंदो हो इस्लाम जो, इस्लाम खे फैलाइण जो, उन ख़ज़ाने खे बि वसत मिले थो, उन ख़ज़ाने खे माण्हुनि ताईं पहुचाइण जो हिकिड़ो मौक़ो मिले थो।